अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं प्रियालो खां। जी नाज़रीन, प्रियालो टाउन ऑफिसर नदीम हैदर जलबाणी अदालती हुक्म की पोइवारी ऐं एडमिनिस्ट्रेटर अब्दुल बास्त हकड़ो जी हिदायत ते अमल कंदे टाउन अमले कुत्ता मार मुहिम तहत शहर अंदर 15 रोलू कुत्तन के ज़हरीली दवा ॾेई मारे छॾियो। खबर मूजिब टाउन ऑफिसर प्रियालो नदीम हैदर जलबाणी अदालत की पोइवारी ऐं एडमिनिस्ट्रेटर अब्दुल बास्त हकड़ो जी हिदायत ते अमल कंदे टाउन अमले के कुत्ता मार मुहिम शुरू करण की हिदायत करे छॾी। उन वक्त टाउन अमले अकाउंट्स ऑफिसर आफ्ताब अहमद मुगल तरफा कुत्तन खिलाफ ऑपरेशन करे ज़हरीली दवाउन ज़रिए प्रियालो शहर अंदर केतरन ही मोहल्लन में 15 रोलू कुत्तन के मारियो वियो। उन मौके ते टाउन अमले मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां टाउन ऑफिसर नदीम हैदर जलबाणी जी हिदायत ते कुत्ता मार मुहिम शुरू कई आहे, छो त प्रियालो शहर थोरे बहिराड़ीअ में रोलू कुत्तन जे ॾाढ़ण जो ख़तरो हो। उन करे कुत्ता मार मुहिम शुरू कई आहे। उन मौके ते शहर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त प्रियालो टाउन कमेटी जे टाउन ऑफिसर कुत्ता मार मुहिम शुरू कराए तमाम बेहतरीन कदम खयो आहे, छो त कुत्तन केतरन ही स्कूली शागिर्दन तोड़े आम शहरन के ॾाढे ज़ख्मी करे छॾियो हो। होॾां साफ़ पारां राब्तो करण ते टाउन ऑफिसर ॿुधायो त मूं पंहिंजे टाउन अमले के कुत्ता मार मुहिम शुरू करण जी हिदायत कई आहे ऐं अॼु असां जी टाउन अमले प्रियालो शहर जे केतरन ही मोहल्लन में ज़हरीली दवाउन ज़रिए कुत्ता मारिया आहिनि। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, प्रियालो।